अहम ख़बर खां खे आगाह कयूं पिया। चीफ सेक्रेटरी सिंध डॉक्टर मोहम्मद सुहेल राजपूत पारां ठट्टे ऐं केटी बंदर जो दौरो कयो वियो आहे। चीफ सेक्रेटरी बरसात ऐं सामुंडी पट्टी ते पाणीअ जे चाढ़ सबबि इंतज़ामनि जो जाइज़ो वरितो। डिप्टी कमिश्नर गज़नफर अली कादरी ऐं ॿियनि अमलदारनि चीफ सेक्रेटरी खे सूरतहाल बाबति आगाही ॾिनी। बरसाती सूरतहाल खे नज़र में रखंदे मुतासिर इलाइक़नि जे माण्हुनि लाइ कैंपूं क़ाइमु कयूं वयूं आहिनि। ज़िले इंतज़ामिया ऐं PDM मुतासिरनि खे सहूलियतूं फ़राहम कनि। चीफ सेक्रेटरी हिदायत कई आहे त ज़िले इंतज़ामिया ऐं PDM मुतासिरनि खे सहूलियतूं फ़राहम कनि। तफ़सील मालूम कंदासीं। रशीद जाखरो असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी रशीद, इन हवाले सां छा तफ़सील आहे तव्हां वटि? हाँ जी, ठट्टे ज़िले जे मुख़्तलिफ़ शहरनि में मुसलसल बरसात हुजण खां पोइ साहिली पट्टी ऐं कोस्तानी पट्टी तमामु घणो मुतासिर थिया आहिनि। इन सिलसिले में अॼु चीफ सेक्रेटरी मोहम्मद सुहेल राजपूत जेको केटी बंदर जे दौरे ते मौजूदु आहे ऐं उन सां गॾु डिप्टी कमिश्नर ठट्टो गज़नफर कादरी पिणु मौजूदु आहिनि ऐं उनजो चवणु आहे त असीं हंगामी बुनियादनि ते हिते साहिली पट्टी जे माण्हुनि खे रिलीफ ॾियण जी कोशिशि करियूं पिया। हिन PDM तोड़े लाॻापियल समूरनि इदारनि खे हिदायत कई त हू फौरी तौर ते हिन मुतासिर माण्हुनि खे महफ़ूज़ हंधनि ते पहुचाए उन्हनि जी खाद खुराक समेत उन्हनि जी टेंटनि ऐं राइश जो बंदोबस्तु कयो वञे। जॾहिं त डिप्टी कमिश्नर ठट्टे पिणु मुकमल तफ़सील ॾिनी चीफ सेक्रेटरी खे ऐं उन ॿुधायो त हिते असां मुसलसल पीपल्स पार्टी तोड़े ज़िले इंतज़ामिया ते मुसलसल साहिली पट्टी जे माण्हुनि सां गॾु आहिनि। उन चीफ सेक्रेटरी खे हिदायत ॾिनी त फौरी तौर ते कैंपूं क़ाइमु करे रिलीफ ॾिनो वञे। जी ठीक है, मुझे मेहरबानी रशीद अपडेट करण लाइ।